सो दोस्तों अस्सलाम वालेकुम हिन वक्त मां आहियां बदीन ज़िले जे हिन शानदार महल में। तमामु ई अनोखो क़िस्म जो महल आहे ऐं ज़बरदस्त पुराणो महल आहे। पाकिस्तान जी आज़ादी खां शायदि अॻु जो आहे। अच्छा, अरे वाह हिते बड़ी खतरनाक है। Goita. अच्छा मानो त अंदरा नितो माण्हू अंदरा हाणे बंदि थी वई आहे। हिन महल मां सिधो हिन महल में हूंदी, हिन बंगले ॾे वेंदी। हा सही सही सही। जेको बेसिकली हिन महल मां हितां खां अंडरग्राउंड जेको सुठो हलो जेको हितां अचण खां पोइ हीअ वञे पियो हिन महल ॾे। ज़बरदस्त इहो रस्तो हितां बि निकिरंदो छा? अच्छा यस लाइट से मैं छड़ा तक में बजी पोया हीरो लगो ओ ने टोटल माने